रहमान रहीम अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो एकी रमज़ानुल मुबारक इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अॼु रूहे ज़मीं तां क़ुरान जे ज़ाहिरो बातिन जे आलम जी रुख़सती, उहा हस्ती जंहिंजे रुख़सत थियण ते ज़मीन आसमान सिज चंड तारा कतियूं ज़ारो कतार रुना। उहा हस्ती शेर ख़ुदा हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी हस्ती, दामादे मुस्तफ़ा ब्रादराने अहमदे मुजतबा, हसनो हुसैन जा वालिद यानी जन्नत जे नौजवाननि जे शहीद जेके नौजवान आहिनि जन्नत में जॾहिं मौजूदु हूंदा त उन्हनि जा सरदार हज़रत हसन हुसैन, उन्हनि जा वालिद हज़रत अली करमुल्लाह वजह जिन। नफ़्स रसूल जो ख़िताब जिन खे मिलियो, रसूल ख़ुदा जिन जे लाइ चयो त दुनिया ऐं आख़िरत में अली तूं मूंसां गॾु हूंदे। उहा हस्ती जंहिंजे औलाद खे हज़रत हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चयो त ही मुंहिंजो औलाद आहे। नाज़रीन, उहा हस्ती जंहिंजी बहादुरी, जंहिंजो इल्म, जंहिंजो फैज़, जंहिंजा उहे असां चऊं त क़िसा या उहे उन्हनि जा मक़ामात, उहो उन्हनि जो मर्तबो ऐं उहे उन्हनि जा फ़ैसिला जेके दुनिया और आख़िरत में यकीनन ता क़यामत ज़िंदा रहंदा। हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी उहा हस्ती जंहिंजे लाइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चयो त आऊं इल्म जो शहर आहियां ऐं अली इल्म जो दरवाज़ो आहे। ऐं उहा हस्ती हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी जिते गैर ख़ुम में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फ़रमायो त जंहिंजो मां मौला उनजो अली मौला। उम्मे आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन खां रिवायत आहे त अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन हज़रत अली जे चहिरे खे तमामु एहतमाम सां, तमामु मुहबत सां, तमामु शफ़क़त सां, तमामु प्यार सां ॾिसंदा हुया। ऐं उम्मे आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन फ़रमाइनि थियूं त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण फ़रमायो त हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जे चहिरे खे ॾिसणु सवाबु आहे ऐं इबादत आहे। अॼु यकीनन हिन महफ़िल में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात ते नाज़रीन पाण ॻाल्हाईंदासीं। ऐं हीअ असांजी जेका महफ़िल आहे दीन इस्लाम जी रोशनी में गुफ़्तगू अव्हां ताईं पहुचाई वेंदी आहे। हीअ महफ़िल हिन वक़्तु लाइव अव्हां ताईं पहुची रही आहे। नाज़रीन, आऊं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार बि मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो नाज़रीन सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो। नाज़रीन, ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट खे हमेशह खां पाकिस्तान जे आला मयार जी चांहि चयो वञे थो। ऐं नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे जंहिंखे रंग ज़िंदगी जो चयो वञे थो। ऐं ख़ुसूसियत इहा आहे त 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे जंहिंसां तव्हां घटि पेंट जी मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो। ऐं नेल्सन पैंट 25 सालनि खां पंहिंजे सारिफ़ीन खे आला मयार जो पैंट नाज़रीन फ़राहम करे रहियो आहे। ऐं फ्री कलर एडवाइज़री सर्विस बि इस्तेमालु तव्हां करे सघो था। उन सां थींदो ईअं जो तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि राब्ते में अची सघंदव और पंहिंजे घर खे बहितर खां बहितर बणाए सघंदव। नाज़रीन, अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे टैंग बणाइण वारनि जो। ऐं टैंग बणाईंदो आहे बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। टैंग में वाइटामिन सी आहे, वाइटामिन डी आहे ऐं ज़िंक सां चयो वञे थो त भरपूर आहे। टैंग एनर्जेटिक ड्रिंक आहे ऐं एनर्जेटिक रमज़ान क्विज़ जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में वाइटल जो। वाइटल पियो ज़िंदगी जियो। ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में फॉर्मी जो। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। ऐं उनखां अलावा GFS बिल्डर्स जो भरपूर साथ नाज़रीन मौजूदु आहे अज़मत रमज़ान में पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीन चूंड। ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे सिंधी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो। नाज़रीन, टपाल मेज़बान उहा चांहि आहे जेका जंहिंखे चयो वञे थो त सिंध जी मेज़बानीअ जो राज़ आहे। असांजी हिन ट्रांसमिशन में यकीनन ख़ूबसूरत गुफ़्तगू अॼु अव्हां ताईं पहुचाई वेंदी। हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी शहादत ऐं जॾहिं ज़ालिम
काफ़िर जॾहिं अचे थो ऐं हज़रत अली करमुल्लाह वजह जिन ते वार करे थो त उहा तलवार जेका ज़हर आलूदा तलवार आहे, जेका महीनो तलवार उन ज़हर में ॿोड़े रखी आहे, तारो तार ज़ारो क़तार उन ज़हर सां भरपूर उहा तलवार जॾहिं उनजो वार कयो आहे ऐं हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी उहा हस्ती आहे जंहिंजे लाइ दुश्मन बि इंतज़ार में आहे त पाण सजदे नुमा थियनि त उन्हनि ते वार कयो वञे ऐं जॾहिं पाण उहो ज़ालिम वार करे थो त हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी उहा शख़्सियत आहे, संदन उहो किरदारु आहे, संदन तबियत में उहो रहम मौजूदु आहे, संदन उहा तबियत आहे, पाण चवनि था त हिन ते ज़ुल्म न कयो वञे, हिन खे विहारियो वञे, हीउ मुंहिंजो महिमान आहे ऐं जेकॾहिं आउं बची वञा थो त हिन जो फ़ैसिलो आउं ख़ुदि कंदसि, पर जेकॾहिं आउं नथो बचां त मुंहिंजी तलक़ीन आहे अव्हांखे त हिन ते ज़ुल्म न कयो वञे ऐं हिन खे जेकॾहिं मारियो वञे थो त हिकिड़े ई वार सां मारियो वञे, छो त पाण मूं ते हिकिड़ो वार कयो अथई ऐं हिन जा हथ पेर नक चप सलामत रखिया वञनि। हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी ज़ात ते हिन प्रोग्राम में नाज़रीन हिन ट्रांसमिशन में ज़िक्र थींदो। हिन तरफ़ असां वटि आयल मुअज़्ज़िज़ मेहमान मौजूदु आहिनि। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब मौजूदु आहिनि। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब खे मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। उन खां अलावा असांजे प्रोग्राम में फ़क़ीर अमीर अली कासमी मौजूदु आहिनि, पाण नात ख़्वान आहिनि, संदन खे मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। उन खां अलावा असांजे प्रोग्राम में तशरीफ़ फरमा आहिनि कारी मोहम्मद अली। कारी मोहम्मद अली खे मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। ऐं उन खां अलावा कारी मोहम्मद आकिब असांजे हिन ट्रांसमिशन में नाज़रीन तशरीफ़ फरमा आहिनि, तव्हांखे बि मां भली कार चवां थी। ऐं मनक़बत खां मां शुरूआत करणु चाहींदमि अॼु जी ट्रांसमिशन जी ऐं ख़ूबसूरत आवाज़ तव्हां ताईं पहुचाइणु चाहींदमि कारी मोहम्मद अली जो ऐं कारी मोहम्मद आकिब जो। जी बिस्मिल्लाह। अहले नजर की आँखें का तारा अली अली, अहले नजर की आँखें का तारा अली अली, अहले वफा के दिल का सहारा अली अली, दुनिया में सबसे आली घराने के नूर हो, दुनिया में सबसे आली घराने के नूर हो, इस वास्ते नाम तुम्हारा अली अली, इस वास्ते नाम तुम्हारा अली अली, रहमत ने ले लिया मुझे आगोश नूर में, रहमत ने ले लिया मुझे आगोश नूर में, मैंने कभी जो रो के पुकारा अली अली मौला अली, मैंने कभी जो रो के पुकारा अली अली, एक कैफ एक सुरूर सा रहता है रात दिन, एक कैफ एक सुरूर सा रहता है रात दिन, जब से हुआ है विर्द हमारा अली अली मौला अली, जब से हुआ है विर्द हमारा अली
आज़म ये मग़फ़िरत की सनद है हमारे पास, आज़म ये मग़फ़िरत की सनद है हमारे पास। हमें है अली के और हमारा अली अली मौला अली, हमें है अली के और हमारा अली अली। अहले वफा के दिल का सहारा अली अली। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। नाज़रीन, असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान में वक़्तु थी वियो आहे साही जो। अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो, हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। ऐं नाज़रीन, नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो। नाज़रीन, भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। नाज़रीन, वाइट वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। ऐं वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल पीओ ज़िंदगी जियो। अज़मत रमज़ान सां भरपूर सहकार मौजूदु आहे फॉर मी जो, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। ऐं GFS बिल्डर्स जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में साथ निभायो आहे सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान। नाज़रीन, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। ऐं आउं इलाही थैंकफुल बि आहियां, असां वटि मौजूदु रहिया कारी मोहम्मद अली ऐं कारी आकिब अली। इन्हनि खां पोइ असांखे ॿिया महिमान नाज़रीन जॉइन कंदा, त तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। अज़मत रमज़ान में आऊं भली कार चवां थी, 21 रमज़ानुल मुबारक हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी शहादत। ऐं उहा हस्ती हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी, जिन नंढड़ी जमार में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हस्ती खे सुञाणे वरितो त हीअ आख़िरी नबी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्हिनि जहाननि जो सरदार, जंहिंजे सदके में ही कुल काइनात जोड़ी वई। ऐं उन्हनि दुनिया जे आॾो इहो ज़ाहिर कयो त जेको बातिनी इल्मु आहे उहो ज़ाहिरी इल्म खां मथां आहे ऐं उनजे लाइ उमिरि काउंट कोन थींदी आहे। नाज़रीन, हिन महफ़िल में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़िक्र सां गॾोगॾु अॼु 21 रमज़ानुल मुबारक जी मुनासिबत सां हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जे किरदार, संदन फैज़, संदन इल्मो अदब ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी ऐं कोशिशि हूंदी त ॻाल्हि ॿोल उहा हुजे जेका यकीनन इल्म दानाई जी रोशनी में हुजे, जेका क़ुरान और अहादीस जी रोशनी में हुजे। नाज़रीन, अज़मत रमज़ान सां भरपूर साथ मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो, हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो। ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं नाज़रीन, क्विज़ जो भरपूर सहकार मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे, वाइटल जो सहकार मौजूदु आहे वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो। ऐं उनखां अलावा सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर साथ मौजूदु आहे। असांखे ॿिया महिमान जॉइन करे चुका आहिनि, सो आउं जल्दी सां उन्हनि जे तारुफ़ जी तरफ़ अॻियां वधां थी। असांजे हिन ट्रांसमिशन में तशरीफ़ फरमा आहिनि नाले मिठो मैसर साहिबु ग़ुलाम नबी मैसर साहिबु, जिन जा फ़र्ज़ंद तव्हांखे आउं भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, उन खां अलावा असांजी हिन ट्रांसमिशन में तशरीफ़ फरमा आहिनि क़ासिम बिलाल। ऐं नंढड़ो बिलाल माशाअल्लाह सां ॾाढो ज़हीन आहे, ॾाढो ख़ूबसूरत ॻाल्हाईंदो आहे। ऐं बिलाल सां वरी ॿीहर मिलण जो मौक़ो मिलियो आहे। बिलाल, तव्हांखे मां वेलकम चवां थी। अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो?
माशाल्लाह जी। नाज़रीन, उन खां अलावा असांजे प्रोग्राम में अॼु ट्रांसमिशन में मौजूदु आहिनि ज़रीना साहिबा। ज़रीना साहिबा जी जा ॿिया खोड़ सारा कम पंहिंजूं ख़िदमतूं जहिड़े तरीक़े सर अंजाम ॾेई रहियूं आहिनि, उन्हनि बाबति यकीनन असां डिफरेंट प्रोग्राम्स में ॻाल्हि ॿोल कई आहे। इन ट्रांसमिशन में पाण एज़ नात खां तशरीफ़ फरमा आहिनि। आपको मैं वेलकम कहती हूँ। अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, असां ट्रांसमिशन जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं अलामा साहब, अॼु जो रोज़ो 21 रमज़ानुल मुबारक, इन बाबति तव्हांजो बयानु असांजे तमामु नाज़रीन ताईं ऐं असां तमामु हाज़रीन ॿुधणु चाहींदासीं। जी बिस्मिल्लाह। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन, अम्मा बाद। अॼु जो जेको ॾींहुं आहे 21 रमज़ानुल मुबारक, इहो रोज़े क़द्र आहे। हिकिड़ी हूंदी आहे लैलतुल क़द्र ऐं उन खां पोइ जेको ॾींहुं ईंदो आहे उनखे चयो वेंदो आहे रोज़े क़द्र, क़द्र वारी राति। ऐं उन खां पोइ जेको ॾींहुं अचे थो उनखे चइजे थो क़द्र वारो ॾींहुं। हिन ॾींहं जूं जेके घड़ियूं आहिनि हिन में को बि शक कोन्हे, थी सघे अगरि राति लैलतुल क़द्र थी वई हुजे त ही रोज़े क़द्र वारो ॾींहुं, हिन ॾींहं जी जेका इबादत आहे उहा अल्लाह ताला जी बारगाह में 1000 महीननि खां बहितर आहे। ऐं इन सां गॾोगॾु जीअं असांजो प्रोग्राम स्पेशल जेका ट्रांसमिशन हले पई, हज़रत अलीजुल मुर्तज़ा मौला मुश्किल कुशा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जे हवाले सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुखातब फरमाए इरशाद फरमायो, कुल ए महबूब तो ऐलान फरमा, ला असअलुकुम अलैहि अजरन, मां इन ते को बि अजर को बि उजरत नथो घुरां, इल्ला सिवाय इन जे अल मवद्दत फिल क़ुरबा, मुंहिंजे घर वारनि सां मुहबत कयो, उन्हनि सां मवद्दत रखो, मुहबत रखो। अगरि तव्हां गोया के कुझु सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेई सघो था, ख़िदमत में पेश करे सघो था, ख़िराज अक़ीदत पेश करे सघो था, त हिन नमूने पेश कयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अहले बैत अतहार सां मुहबत फरमायो। अहले बैत अतहार अगरि असां ॾिसूं पूरी दुनिया में जेके बि मुमालिक मौजूदु आहिनि, असां हींअर जेतिरा बि अफ़राद हिते वेठल आहियूं, असां ट्रांसमिशन में मौजूदु आहियूं, असांजी जेका ज़ात आहे उन ज़ात वारो थी सघे पूरी दुनिया जे हर मुल्क में बाशिंदो न हुजे, पूरे मुल्क में न, पूरी दुनिया में न हुजे, लेकिन अगरि असां नज़र दौड़ायूं पूरी दुनिया में जिथे जिथे माण्हू वसनि था, जिते जिते दुनिया आबाद आहे, दुनिया जो कहिड़ो बि मुल्क हुजे, चाहे उते हुकूमत यहूद जी हुजे, नसारा जी हुजे, हनूद जी हुजे, कुफ़ार जी हुजे, कंहिंजी बि हुजे, अगरि ॿी का ज़ात तव्हांखे नज़र न अचे पर तव्हांखे आले रसूल उते नज़र ईंदी, अहले बैत अतहार उते नज़र ईंदी, हज़रत मौला मुश्किल कुशा अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी आले पाक तव्हांखे उते ज़रूरु नज़र ईंदी। छो जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, इन्ना आतईना कल कौसर, महबूब तुंहिंजे बचड़े जो इंतिकाल थी वियो आहे। ही चवनि था कुफ़ार मुहम्मद बे औलाद थी वियो, न, मां तोखे कसीरुल औलाद करे छॾियो आहे। ऐं उहा कसरत औलाद अॼु असां ॾिसूं पिया पंहिंजे अखियुनि सां, पूरी दुनिया में आले रसूल मौजूदु आहे। दुनिया जे कुंड कुड़छ में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे आले पाक जा अफ़राद मौजूदु आहिनि ऐं उम्मत जी रहबरी बि कनि पिया, उम्मत जी रहनुमाई बि कनि पिया, अख़लाक़ी एतिबार सां, रूहानी एतिबार सां, दीनी एतिबार सां उन्हनि बेड़ो खयों आहे ऐं उम्मत जो हर नहज ते उन्हनि जी कमांड उन्हनि जे हथ में आहे ऐं उन्हनि जी रहबरी कनि पिया ऐं दुरुस्त राह ते उन्हनि खे आणण जूं कोशिशूं बि कनि पिया। बेशक, सुभान अल्लाह, ख़ूबसूरत तरीक़े सां अवां जो बयानु असां ताईं पहुतो, असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुतो। नाज़रीन, असां ट्रांसमिशन जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं असांजे विच में मौजूदु आहिनि नाले मिठो मैसर साहिबु। अवां खां असां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। जी बिस्मिल्लाह कयो। या रसूल अल्लाह व
وسلم علیک یا حبیب اللہ. جو ان کے ذکر کی محفل سجائے بیٹھے ہیں، دلوں کو اپنے مدینہ بنائے بیٹھے ہیں. سبحان اللہ. بے شک دلوں کو اپنے مدینہ بنائے بیٹھے ہیں. اور بیٹھنے والوں ادب سے بیٹھو، کیونکہ میرے آقا اس محفل میں آئے بیٹھے ہیں. صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ. حضرت علی کرم اللہ وجہ جن جے شہادت جو ॾींहुं आहे جی جی त उन हवाले सां मुंहिंजे वालिद साहब जी मनक़बत लिखियल आहे. उहा साईं जन जी बारगाह में पेश करे मां पंहिंजी بسم اللہ. हुन दुरवारा छा बि चवनि मां हैदर जो हुबदार हां. हुन दुरवारा छा बि चवनि मां हैदर जो हुबदार हां. हैदर जो हुबदार हां, तोणी बुरो बदकार हां. हैदर जो हुबदार हां, तोणी बुरो बदकार हां. हुन दुरवारा छा बि चवनि मां हैदर जो हुबदार हां. एॾो त प्यारो आली ॿार बि ॿोलनि याली. एॾो त प्यारो आली ॿार बि ॿोलनि याली. ॿार बि ॿोलनि याली. हर तकलीफ़ में हिन जो नारो हणंदो मां हुबदार हां. हर तकलीफ़ में हिन जो नारो हणंदो मां हुबदार हां. हणंदो मां हुबदार हां, तोणी बुरो बदकार हां. हुन धुरवारा छा बि चवनि मां हैदर जो हुबदार हां. हीणनि जो हमरा हुआ भले नबीअ जो भावा. हीणनि जो हमरा हुआ भले नबीअ जो भावा. भले नबीअ जो भावा. पंजनि तननि सां प्यार कयुमि तॾहिं आलम में इज़हार हां. पंजनि तननि सां प्यार कयुमि तॾहिं आलम में इज़हार हां. आलम में इज़हार हां, तोणी बुरो बदकार हां. हुन धुरवारा छा बि चवनि मां हैदर जो हुबदार हां. मुश्किल कुशा जे मान में शाह नजफ जे शान में. मुश्किल कुशा जे मान में
शाह नजफ जे शान में, शाह नजफ जे शान में शेर 200 ॿिया बि लिखिया हथ में, आख़िर बानीअ ॿारहां शेर 200 ॿिया बि लिखिया हथ में, आख़िर बानीअ ॿारहां, आख़िर बानीअ ॿारहां तोणी बुरो बदकारो हां, हुन धुर वारा छा बि चवनि मां हैदर जो हुबदारो हां, गिला खोर बिना हिया नशे खोर बिना हिया, गिला खोर बिना हिया नशे खोर बिना हिया, नशे खोर बिना हिया, जे कन था तारीफ़ अलीअ जी तन जो ताबेदार हां, जे कन था तारीफ़ अलीअ जी तन जो ताबेदार हां, तन जो ताबेदार हां तोणी बुरो बदकार हां, हुन धुर वारा छा बि चवनि मां हैदर जो हुबदार हां, वो हुबत में हसनैन जी पो हाजी सॼो या हैदरी, हुबत में हसनैन जी पो हाजी सॼो या हैदरी, हाय हाजी सॼो या हैदरी, ॿई ॻाल्हियूं ॿिन्ही अखड़नि ते मां हाजी हां नज़वारो हां, ॿई ॻाल्हियूं ॿिन्ही अखड़नि ते मां हाजी हां नज़वारो हां, हाजी हां नज़वारो हां तोणी बुरो बदकारो हां, हुन धुर वारा छा बि चवनि मां हैदर जो हुबदारो हां, फज़ल राज़ रबीयत में नालो गुलाम नबीयत में, फज़ल राज़ रबीयत में नालो गुलाम नबीयत में, ज़ात ज़माने में महेसर गोलो मां गुनहगार हां, ज़ात ज़माने में महेसर गोलो मां गुनहगार हां, गोलो मां गुनहगार हां तोणे बुरो बदकार हां, हुन धुर वारा छा बि चवनि मां हैदर जो हुबदार हां। आहा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाजी गुलाम नबी महेसर साहब ही मनक़बत ॿुधी वरी अहसास थियो आहे त पाण दुनिया में शायदि नबी जे इश्क जे लाइ ई आया, हुननि जो लफ़्ज़ लफ़्ज़ इहा गवाही ॾिए थो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे इश्क में मुब्तला आहियां, हुज़ूर अपना बना कर सवार देते हैं, बेशक हुज़ूर पंहिंजो बणाए सवारे छॾींदा आहिनि। नाज़रीन वक़्तु थी वियो आहे साही जो, असां ब्रेक जी तरफ़ वधूं था। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूद आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशा खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो, ऐं नेल्सन पैंट्स जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूद आहे। रंग ज़िंदगीअ जो ऐं नेल्सन पैंट आला मया जो नेशनल पैंट ब्रांड आहे। नाज़रीन भरपूर सहकार मौजूद आहे टैंग बणाइण वारनि जो, ऐं क्विस जो भरपूर सहकार मौजूद आहे। अज़मत रमज़ान में वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूद आहे। अज़मत रमज़ान में वाइटल जो साथ मौजूद आहे। वाइटल पियो ज़िंदगी जियो
ऐं फॉर्मी जो सहकार मौजूदु आहे। नाज़रीन GFS बिल्डर्स जो सहकार भरपूर मौजूदु आहे ऐं उन खां अलावा सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे। असां वधूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़। नाज़रीन अवां काॾे न वञिजो, जल्दी सां असां वापसि अचूं था अज़मत रमज़ान में। नाले मिठ मैसर साहिबु अव्हांखे इजाज़त ॾींदासीं। अव्हां जी महिरबानी, अव्हां असांखे जॉइन कयो ऐं असांजी हिन महफ़िल खे तव्हां रौनक बख़्शी आहे। नाज़रीन नंढो ब्रेक आहे, जल्दी सां वापसि असां अचूं था अज़मत रमज़ान में। रमज़ान में ऐं भलीकार चवां थी, माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान वटां लाइव पहुची रही आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो भरपूर नाज़रीन सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। ऐं टैंक बणाइण वारनि जो नाज़रीन साथ मौजूदु आहे। रिफ्रेशिंग ड्रिंक, रिफ्रेशिंग रमज़ान क्विज़ जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में साथ निभायो आहे वाइल्ड वेंचर ऐं वाइटल जो भरपूर साथ मौजूदु आहे। वाइटल पियो, ज़िंदगी जियो। नाज़रीन फॉर्मी जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। GFS बिल्डर्स जो भरपूर साथ मौजूदु आहे ऐं उन खां अलावा भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जी। अल्लामा साहब तशरीफ़ फरमा आहिनि इन ट्रांसमिशन में। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी सखावत, संदन बहादुरी, संदन इल्म अमल, संदन फैज़, इन बाबति तव्हांजो बयानु असां ॿुधणु चाहींदासीं। जी बिस्मिल्लाह। हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु इल्म ज़ाहिर जा भी जामे हुया, इल्म बातिन जा भी जामे हुया। कई अहादीस मौजूद आहिनि, सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन जा फरामीन मौजूद आहिनि। पाण फरमायूं तव्हां क़ुरान मजीद जी जंहिं भी आयत जे मुतालिक़ मूंखां पुछी सघो था, मूंखां सवाल कयो, छो जो मां ॼाणा थो, मूंखे ख़बर आहे कहिड़ी आयत जबल ते लथी आहे, कहिड़ी आयत सगोरी जबल खां हेठि ज़मीन ते लथी आहे, कहिड़ी आयत सगोरी राति में लथी आहे ऐं वरी कहिड़ी आयत सगोरी ॾींहं में लथी आहे, कहिड़ी आयत सगोरी हिजरत खां पहिरीं लथी आहे ऐं कहिड़ी आयत सगोरी हिजरत खां पोइ लथी आहे। कहिड़ियूं आयतूं आहिनि जेके आबादी में ऐं कहिड़ियूं आयतूं आहिनि जेके हालत सफ़र में लथियूं आहिनि, कहिड़ियूं आयतूं आहिनि जेके बैतुल्लाह में लथियूं आहिनि। इहे सॼो जेको इल्मु आहे इनखे नासिख़ ऐं मनसूख़ जो इल्मु बि चई सघिजे थो, इनखे असबाबुन नुज़ूल जो इल्मु बि चई सघे थो, इनखे शान नुज़ूल जो इल्मु बि चई सघे थो। क़ुरान मजीद जी हर जिहत सां अगरि ॾिसूं हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जन जी ज़ात पाक जामे ऐं कामिल नज़र अचे थी। अगरि असां ॻाल्हि कयूं सखावत जी, इबादत जी ऐं रियाज़त जी, पाण हर मैदान जा शाह सवार आहिनि। कंहिं हिकिड़े मैदान में ख़ुसूसियत कोन्हे, जंहिं भी मैदान में हज़रत अलीउल मुर्तज़ा मौला मुश्किल कुशा खे असां ॾिसूं था, हर मैदान जा शाह सवार आहिनि। अगरि बहादुरी ऐं शुजात ॾिसूं, जंग बदर जेका पहिरीं वेढ़ आहे, पहिरीं जंग आहे इस्लाम जी, उन में तक़रीबन 74 माण्हू कुफ़ार जा मारिया विया, क़त्ल थिया। उन्हनि मां अधु जेके हुया हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा अकेले क़त्ल कया ऐं बाक़ी ॿिया जेके अधु हुया उहे ॿियनि मुख़्तलिफ़ सहाबा किराम गॾिजी उन्हनि खे क़त्ल कयो। जंग बदर खां वठी आख़िरी जंग ताईं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां गॾु मौजूदु हुया। हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकु बिजली वांगुरु, बिजली जी कड़क वांगुरु दुश्मन जे मथां वार कंदा हुया ऐं केतिरियूं अहिड़ियूं रिवायतूं मौजूदु आहिनि, अगरि वार मथे ते कंहिंखे लॻे उहा ज़िरह बि फाटी पवे, उनजो मथो बि फाटी पवे, उनजे जिस्म जा 2 टुकड़ थी वञनि ऐं उनजी जेका सवारी आहे उहा बि 2 अधु थी वञे ऐं उनखां तलवार पार कंदी अची ज़मीन ते अची बीहे। अहिड़ी कुवत ऐं अहिड़ी ताक़त ऐं ख़ुदा दाद सलाहियत ऐं अल्लाह ताला जी ताक़त जो मज़हर अगरि कोई आहे त उहो हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला। माशाअल्लाह माशाअल्लाह जी, इहो टॉपिक आहे नाज़रीन जंहिं ते असां जेतिरो ॻाल्हायूं असां वटि वक़्तु खुटी वेंदो, पर हिन टॉपिक ते मां सम्झां थी त दुनिया जा कलम ऐं दुनिया जा कागज़ खुटी वञनि था। नाज़रीन असां ब्रेक जी तरफ़ वधूं था। अज़मत रमज़ान में वक़्तु साही जो थी वियो आहे। नेल्सन पैंट्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे ऐं ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे
ऐं उन खां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे टैंग बणाइण वारनि जो टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ऐं वाइल्ड वेंचर जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे वाइटल जी स्पॉन्सरशिप नाज़रीन मौजूदु आहे वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जी स्पॉन्सरशिप भरपूर मौजूदु आहे GFS बिल्डर्स जी स्पॉन्सरशिप नाज़रीन मौजूदु आहे। उन खां अलावा सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जी स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। काॾे न वञिजो नंढिड़ो ब्रेक आहे असां जल्दी सां वापसि अचूं था अज़मत रमज़ान में आऊं भली कार चवां थी अॼु एकी रमज़ानुल मुबारक जे हवाले सां हिन ट्रांसमिशन खे असां अव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं ऐं ट्रांसमिशन लाइव अव्हां ताईं नाज़रीन पहुची रही आहे। ब्रुकबॉर्न सुप्रीम डस्ट जो भरपूर सहकार मौजूदु आहे असां सां गॾु ताउन मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टैंग बणाइण वारनि जी टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं क्विज़ जी स्पॉन्सरशिप नाज़रीन मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जी नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया वाइटल जी स्पॉन्सरशिप नाज़रीन मौजूदु आहे फॉर्मी जो भरपूर साथ मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो नाज़रीन साथ मौजूदु आहे ऐं उन खां अलावा भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो सिंधी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान ऐं हिन तरफ़ असां वटि महिमान तशरीफ़ फरमा आहिनि नंढिड़ो बिलाल मुंहिंजे साम्हूं मौजूदु आहे इंडिपेंडेंस लिविंग सेंटर सां संदन वाबस्तगी आहे ऐं बिलाल पढ़ंदो बि आहे गॾोगॾु डिफरेंट एक्टिविटीज़ में इन्वॉल्व रहे थो। बिलाल ठीकु आहियो तव्हां? माशाअल्लाह जी। ऐं बिलाल अॼु तव्हां असांखे नातिया कलाम ॿुधाईंदव असांजे तमामु नाज़रीन खे नातिया कलाम तव्हां ॿुधाईंदव जी बिस्मिल्लाह कयो। झोली भरिया रसूल अल्लाह झोली मुंहिंजी आहे खाली झोली भरिया रसूल अल्लाह ताकत नाहे मौली ताकत नाहे मौली सगार या रसूल अल्लाह सगार या रसूल अल्लाह तुंहिंजो बंदो अकेलो आ मुंहिंजा मौला ते साईं। बिलाल नातिया कलाम ॿुधाइण जी भरपूर कोशिशि कई आहे। अच्छा बिलाल स्टडी कीअं पई हले? सही पई हले ऐं रमज़ान में पोइ कीअं सेंटर खे मैनेज कंदा आहियो स्कूल गॾोगॾु हली रहियो हूंदो आहे कीअं सॼो तव्हांजो स्केड्यूल आहे? अच्छा ऐं पोइ सेंटर ते केतिरो टाइम ॾींदा आहियो? सेंटर में 3 कलाक 3 कलाक ॾींदा आहियो। ऐं तव्हांजो सेंटर किथे मौजूदु आहे सेंटर में केतिरा ॿार आहिनि सेंटर में छा छा थींदो आहे असां बिलाल खां ॿुधणु चाहींदासीं। सेंटर हैंड्स इंडिपेंडेंस लिविंग सेंटर में उते असां एक्टिविटीज़ बि कंदा आहियूं पर ज़्यादातर असां पढ़ाई बि कंदा आहियूं। पहिरियों असां वेंदा आहियूं हितां खां असांजी पिक एंड ड्रॉप हूंदी आहे वेंदा बि आहियूं छॾे वेंदा आहिनि त असां वेंदा आहियूं। मां त थोरो लेट वेंदो आहियां स्कूल जी वजह खां ऐं हुते 9 बजे टाइम हूंदो आहे उतां खां वञी पोइ वरी हुते असां पढ़ाई कंदा आहियूं वरी हुतां बाद 11 बजे खां बाद एक्टिविटी थींदी आहे IT जी क्लास थींदी आहे IT जी क्लास बि थींदी आहे उन में असां ड्राइंग्स वग़ैरह ठाहींदा आहियूं ऐं तव्हांखे मां सभिनि खे विज़िट तव्हांखे मां घुरायां थो पंहिंजे सेंटर में तव्हां इनवाइट कयो था असांखे ओके जी थैंक यू सो मच बिलाल तव्हां असांखे इनवाइट कयो आहे ऐं असां टाइम कढंदासीं ज़रूरु तव्हांजे सेंटर ते असां ईंदासीं ऐं उन खां अलावा माहे रमज़ान में सेंटर ते कीअं तव्हां वटि पूरो स्केड्यूल आहे कीअं तव्हां हुते रोज़ा कुशाई कंदा आहियो केतिरा ॿार आहिनि तव्हां सां गॾु तव्हांजा दोस्त केतिरा आहिनि? मुंहिंजा दोस्त 5 आहिनि ऐं मां हुते असांजा ॿार 15 या 20 ईंदा आहिनि ताकी रोज़ा था हलनि त तंहिंजे करे हेॾो उहो न पियो थिए ऐं असांजी अॼु इफ़्तार पार्टी बि कईसीं जुमे ते
ऐं उते इफ़्तार पार्टी में कुझु गिफ्ट्स बि हुया मिलिया हुया ऐं हे सरलाल मूंखे ॾिनो आहे 3 वाला 3 पीस सरलाल तव्हांखे गिफ्ट ॾिनो माशाल्लाह जी ओके ज़बरदस्त ॾाढो सुठो बिलाल तव्हांखे मां मुबारक बि ॾींदमि तव्हांखे एतिरा सुठा सुठा गिफ्ट्स मिलंदा आहिनि तव्हां एतिरो सुठो ॻाल्हाईंदा आहियो तव्हां नात बि एतिरी सुठी हुई पेश कई आहे अॼु नाज़रीन असां अॻियां वधूं था असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे फ़क़ीर अमीर अली कासमी साहिबु पाण नात ख़्वां आहिनि संदनि खां असां ॿुधणु चाहींदासीं अव्हां मनक़बत पेश करणु चाहींदव जी नात पढ़णु चाहींदव जी बिस्मिल्लाह मोते बेमेहरबानी मोते बेमेहरबानी सदखा सवा करे वन माला इलाज आया मुझी दवा करे वन मोते बेमेहरबानी आया तबीब काफ़ी पोइ भी मिली न माफ़ी आया तबीब काफ़ी पोइ भी मिली न माफ़ी तूं आ शफ़ीक शाफ़ी तूं आ शफ़ीक शाफ़ी शब में शफ़ा करे वन मोते बेमेहरबानी सगदर ततो संदो हाँ तुंहिंजी सना कंदो हाँ सगदर ततो संदो हाँ तुंहिंजी सना कंदो हाँ मां बेवफ़ा बंदो हाँ मां बेवफ़ा बंदो हाँ तूं ई वफ़ा करे वन मोते बेमेहरबानी आणायो एॾहिया हेॾे अचो हबीबा आणायो एॾहिया हेॾे अचो हबीबा हर मर्ज़ खां महेसर आजो मिठा करे वन मोते बेमेहरबानी सदखां सवा करे वन माला इलाज आया मुझी दवा करे वन मोते बेमेहरबानी अल्लाह जी सुभान अल्लाह जी माशाअल्लाह माशाअल्लाह नाज़रीन असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था अज़मत रमज़ान में वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो भरपूर साथ मौजूदु आहे BBS के पाकिस्तान जे आला मयार जी चांहि चयो वञे थो नेल्सन पेंट्स जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे ऐं तव्हां फ्री कलर एडवाइस फ्री सर्विस बि इस्तेमालु करे सघो था ऐं कलर कंसल्टेंट सां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां राब्ते में अची पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था नाज़रीन टैंक बणाइण वारनि जो भरपूर साथ मौजूदु आहे क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में वाइटल जो भरपूर साथ मौजूदु आहे वाइटल पियो ज़िंदगी जियो फॉर्मी जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे ऐं उन खां अलावा GFS बिल्डर्स जो साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान इन ट्रांसमिशन में भरपूर साथ मौजूदु आहे सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो नाज़रीन काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान में आऊं भलीकार चवां थी ख़ूबसूरत गुफ्तगू दीन इस्लाम जी रोशनी में गुफ्तगू क़ुरान और अहादीस जी रोशनी में गुफ्तगू अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब करे रहिया आहिनि जेका अव्हां ताईं लाइव हिन वक़्तु पहुची रही आहे इल्म कारनामा हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु मुबारक बाबति असां ॻाल्हि ॿोल कंदासीं वधीक ऐं नाज़रीन अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह का नालो आहे हिकु एतमाद जो हिकु भरोसे जो नेल्सन पेंट्स जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो
ऐं भरपूर साथ मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन, क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे, ऐं वाइटल जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे, वाइटल पियो ज़िंदगी जियो। फॉर मी जो भरपूर साथ मौजूदु आहे, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। नाज़रीन, अज़मत रमज़ान में GFS बिल्डर्स जो साथ मौजूदु आहे, ऐं उन खां अलावा सिंध जी नंबर 1 शाह टिपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे। हिन तरफ़ असलम साहब बि मौजूदु आहिनि। जी असलम साहब, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? माशाअल्लाह जी। अॼु रोज़ जी बुनियाद ते असलम साहब मूंखां अॻु में हिते मौजूदु हूंदा आहिनि। हिते जेको सेटअप हूंदो आहे, हिते जेका सेटिंग हूंदी आहे, हर सिस्टम खे पाण ॾिसंदा आहिनि, टाइमली पहुचंदा आहिनि ऐं पंहिंजूं ख़िदमतूं बहितरीन तरीक़े सां पाण महरान टेलीविज़न ते सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। ऐं उनखां पोइ हिन साल माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में संदन हिकिड़ो बहितरीन साथ असां सां मौजूदु आहे। तव्हां ॿुधायो माह रमज़ान हिन दफ़े स्पेशल कीअं गुज़रे पियो? माना हूअं बि त पंहिंजो स्केड्यूल हूंदो आहे, पर हिन दफ़े महरान टेलीविज़न ते तव्हांजो कीअं माह रमज़ान गुज़रे पियो? मुंहिंजे लाइ इहा माना ख़ुशि नसीबी आहे जो माना अलाह ताला मुंहिंजे मथां रहमो करम कई आहे जो मां हींअर लाइव हली रहियो आहियां। मूंखे एतिरो न हुयो, पर मूंखे मुंहिंजे डायरेक्टर साहिबु मुर्तज़ा मजबूर साहिबु मूंखे जेको आहे हिन क़ाबिल सम्झो जंहिं हिन जॻह ते आंदो। मां हिन रमज़ान में पाण ख़ुशि नसीबु सम्झंदुसि जो मां अॻियां नाज़रीन जे अॻियां बि आयुसि ऐं बिल्कुलु बिल्कुलु असांजे तमामु नाज़रीन ताईं बिल्कुलु बिल्कुलु यकीनन यकीनन ही जेका महफ़िल आहे हिन में जेका बि ॻाल्हि ॿोल थी रही हूंदी आहे उहा मां बार बार चई रही हूंदी आहियां त दीन इस्लाम जी रोशनी में थी रही हूंदी आहे, त हिते वेहणु असांजे लाइ यकीनन हिकु एज़ाज़ आहे। ऐं उहा ॻाल्हि कई आहे डायरेक्टर साहिब जी, मुर्तज़ा मजबूर साहब यकीनन सभिनीनि खे हिकिड़ो बहितर मौक़ो ॾींदा आहिनि। नाज़रीन, असां ट्रांसमिशन जी तरफ़ अॻियां वधूं था। असां वटि अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब मौजूदु आहिनि, इल्म कारनामा हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु मुबारक जी। अव्हां जो बयानु असांजे तमामु नाज़रीन ताईं। त हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जा बेशुमार इल्मी कारनामा मौजूदु आहिनि, लेकिन जेको हिकिड़ो रहंदी दुनिया ताईं यानी क़यामत ताईं जेको अज़ीम कारनामो अव्हां सरअंजाम ॾिनो उहो इहो हो त कंहिं बि ॿोली जे लाइ गिरामर तमामु ज़रूरी हूंदी आहे। अगरि उहा गिरामर मौजूदु न हुजे त इंसानु उन ॿोली खे सम्झी नथो सघे। ॿ रिवायतूं आहिनि। हिकिड़ी रिवायत मूजिबि पाण ॿुधो त को अजमी क़ुरान पढ़ी रहियो ऐं क़ुरान ग़लति पढ़ी रहियो। अच्छा, उन ज़माने में क़ुरान मजीद जे मथां एराब न हुया, ज़बर ज़ेर पेश वग़ैरह कोन हुया। हाणे अजमी जेको आहे उहो हाणे कीअं पढ़ी सघे पियो, उहो ग़लति किथे ज़बर जी जॻह ते ज़ेर, ज़ेर जे जॻह ते पेश पियो पढ़े। पाण मुतफ़क्किर आया ऐं परेशानी जी हालत में वेही रहिया, सोचो वीचार करणु लॻा। एतिरे में अव्हां जो शागिर्द हज़रत अबुल असवद दुइली रहमतुल्लाह अलैह हाज़िर ख़िदमत थिया। अर्ज़ु कयूं, आका तव्हां परेशान वेठल आहियो, कहिड़ी परेशानी अव्हां खे लाइक़ु आहे? फ़रमायूं, अबुल असवद, मूं हिकिड़े खे क़ुरान मजीद पढ़ंदे ॾिठो आहे ग़लति, ज़ाहिर ग़लति क़ुरान जेको पढ़ंदो उहो गुनाहगार थिए थो। चए साईं, पोइ तव्हां छा सोचियो आहे इन बाबति? पाण फ़रमायूं, मां कुझु उसूल ऐं क़वाइद ऐं ज़वाबित मुक़ररु कया आहिनि ऐं उहे ही आहिनि। पाण फ़रमायूं यानी कि 3 उसूल ॿुधायूं त क़ुरान मजीद में जेको नाउन हूंदो उन जी कहिड़ी निशानी आहे, जेको वर्ब हूंदो फेल हूंदो उन जी कहिड़ी निशानी आहे, जेको हर्फ़ हूंदो उन जी कहिड़ी निशानी आहे। वरी ॿिए नमूने फ़रमायूं, हिकिड़ो हिसो ग्रामर में अरबी ग्रामर में हूंदो आहे सर्फ़ जो ऐं ॿियो हूंदो आहे नहव जो, 2 पार्ट आहिनि। वरी नहव जे मुतालिक़ फ़रमायूं, कुल्लु फ़ाइलिन मरफ़ून, जेको बि सब्जेक्ट हूंदो क़ुरान मजीद में उन जे मथां पेश पढ़ियो वेंदो। व कुल्लु मफ़ऊलिन मनसूबुन, ऐं हर ऑब्जेक्ट जेको क़ुरान मजीद में मफ़ूल जे जॻह ते ईंदो उनखे ज़बर पढ़ियो वेंदो। ऐं फ़रमायूं, व कुल्लु मुदाफ़िल इलैहि मजरूरुन, ऐं हर मुदाफ़ इलैहि मजरूर हूंदो ऐं उहो मुसवद हो। उहे पेपर्स हज़रत अबुल असवद खे ॾिनऊं ऐं फ़रमायूं, हाणे तव्हां इन जी रोशनी में अञा वधीक इन खे तरतीब ॾेई तव्हां मूं वटि खणी अचो। हज़रत अबुल असवद दुइली रहमतुल्लाह अलैह उन्हनि खे तरतीब ॾेई वरी साईं वटि खणी आया। साईं उन्हनि खे पास कयो। उन्हनि जी रोशनी में अॼु क़ुरान मजीद जे मथां एराब लॻल आहिनि ऐं असां अगरि क़ुरान पढ़ूं था सही,
हज़रत मौला मुश्किल कुशा जो सदको आहे। ऐं दुनिया में जिते बि जिते उलमा मौजूद आहिनि क़ुरान मजीद जी तफ़सीर कनि था, तौज़ीह कनि था, क़ुरान मजीद जी वज़ाहत पेश कनि था, इहो हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जो सदको आहे। ऐं दुनिया में को बि आलिम ओसी ताईं आलिम नथो थी सघे जेसी ताईं हज़रत मौला मुश्किल कुशा जो जेको इल्म जेको पाण जंहिंजा मुजविद हुया, जंहिंजा मुजिद हुया, जंहिंखे ईजाद कयूं सर्फ़ ऐं नहव जो इल्मु, जेसी ताईं को आलिम उहो न पढ़ंदो तेसी ताईं उहो आलिम थी कोन थो सघे, उनखे क़ुरान ऐं सुन्नत जी ॼाण मिली नथी सघे। इहो अगरि असां ते दुनिया ते अहसान आहे त हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जन जो अहसान आहे। यकीनन यकीनन सुभान अल्लाह। का बि ॿोली ग्रामर खां बग़ैर असां नथा सम्झी सघूं ऐं न आसानी सां असां रीड करे सघूं था, असां आसानी सां पढ़ी नथा सघूं, सम्झण त पोइ बाद जो मामिलो आहे। यकीनन हज़रत अली करमुल्लाह जिन जे इल्म जो इहो कारनामो ई आहे आलम इंसानियत ते, हर मुसलमान ते। नाज़रीन असां अॻियां वधूं था, असांजे प्रोग्राम में तशरीफ़ फरमा आहिनि ज़रीना साहिबा, ऐं ज़रीना साहिबा जी बि वाबस्तगी इंडिपेंडेंस लिविंग सेंटर सां आहे ऐं पाण नात ख़्वां बि आहिनि। जी ज़रीना साहिबा ताईं माइक पहुचाई वञे, असां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं अव्हां खां। बिस्मिल्लाह। ज़रीना साहिबा ठीकु आहियो, अव्हां ख़ुशि आहियो? माशाअल्लाह जी माशाअल्लाह। जी बिस्मिल्लाह कयो, अव्हां खां कसीदो असां ॿुधणु चाहींदासीं। जी हा बिल्कुलु बिल्कुलु। खुशहाल ज़िंदगी है मेरा पीर जो अली है, खुशहाल ज़िंदगी है मेरा पीर जो अली है, यही गाल दी खुशी है मेरा पीर जो अली है। उठंदे अली अली है, बहंदे अली अली है, खाऊंदे अली अली है, पियंदे अली अली है, ये कैसी आशिकी है मेरा पीर जो अली है, खुशहाल ज़िंदगी है, खुशहाल ज़िंदगी है मेरा पीर जो अली है। ए पाक दर ते झुक दे डिठे वली हज़ारा, रोटी दे बदले मिलिया उठां दिया कतारा, इतना बड़ा सखी है मेरा पीर जो अली है, खुशहाल ज़िंदगी है, खुशहाल ज़िंदगी है मेरा पीर जो अली है। सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह। नाज़रीन असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं हिन ट्रांसमिशन खे हिन ब्रेक खां पोइ असां कंटिन्यू कंदासीं। अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो। बहितरीन चांहि ब्रुक बॉन्ड सुप्रीम जी तयारु थींदी आहे। नाज़रीन नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में रंग ज़िंदगी जो ऐं टैंक बणाइण वारनि जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे। रिफ्रेशिंग रमज़ान रिफ्रेशिंग ड्रिंक क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे ऐं वाइटल जो भरपूर साथ मौजूदु आहे। वाइटल पीयू ज़िंदगी जियो फॉर्मी जो साथ नाज़रीन भरपूर अज़मत रमज़ान में मौजूदु आहे। GFS बिल्डर्स जो भरपूर साथ मौजूदु आहे ऐं टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि जो असां सां भरपूर साथ अज़मत रमज़ान में मौजूदु आहे। नाज़रीन जल्दी सां वापसि अचूं था, नंढड़ो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मेहरान टेलीविज़न ते।
अज़मत रमज़ान में आउं भली कार चवां थी। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उहा ज़ात जंहिंखे दुनिया जी हर शइ सजदो करे थी, पहाड़ सजदो कनि था, ज़मीन सजदो करे थी, गुल ॿूटा सभु सजदो कनि था, पर उन जे ई हम अक्स पहलू में बराबर में जेकॾहिं ॾिसिजे त जॾहिं सजदा कनि था पहाड़ ऐं सलाम करे थी ज़मीन त उहो आवाज़ हज़रत अली शेर ख़ुदा रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन ॿुधनि था ऐं पाण शाहिदी ॾियनि था त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात खे दुनिया जी हर शइ सजदो करे थी, सलाम करे थी। हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी उहा ज़ात आहे जिन जे लाइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त ए अली तूं, तुंहिंजा बच्चा ऐं तुंहिंजी घरवारी असां सभु जन्नत में हिकिड़े घर में रहंदासीं। नाज़रीन, अज़मत रमज़ान में 21 रमज़ानुल मुबारक जे हवाले सां गुफ़्तगू थी रही आहे। अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे। ब्रुक बॉर्न सुप्रीम डस्ट जो हमेशह का नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में टैंक बणाइण वारनि जो टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं क्विज़ जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे। नाज़रीन वाइटल जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में फॉर्मी जो साथ मौजूदु आहे ऐं उनखां अलावा अज़मत रमज़ान में भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे GFS बिल्डर्स जी। नाज़रीन भरपूर साथ निभाइनि पिया असां सां टपाल मेज़बान वारा सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान ऐं असांजा आयल मुअज़्ज़िज़ महिमान मुंहिंजे अॻियां तशरीफ़ फ़रमा आहिनि जेके असांजी हिन ट्रांसमिशन खे यकीनन रौनक बख़्शे रहिया आहिनि। नंढो बिलाल मुंहिंजे अॻियां मौजूदु आहे ऐं बिलाल जी असां स्पिरिट ॾिसूं, बिलाल जो असां कॉन्फिडेंस ॾिसूं, बिलाल जी असां कम्युनिकेशन ॾिसूं ऐं बिलाल जो ही जेका पर्सनैलिटी आहे एतिरो बहितरीनु लुक आहे। उहे ॿारड़ा जेके घरनि में मौजूदु आहिनि, जेके व्हील चेयर ते मौजूदु आहिनि, उहे ॿार जेके जिन जे लाइ पेरेंट्स परेशान हूंदा आहिनि त असां पंहिंजे ॿारनि खे घर खां कीअं कढूं, असां पंहिंजे ॿारनि खे कीअं पढ़ायूं, असां पंहिंजे ॿारनि खे कंहिं इंस्टीट्यूट ताईं कीअं मोकिलियूं, कंहिं स्कूल ताईं कीअं मोकिलियूं। कन्वेंस जो ॾाढो प्रॉब्लम हूंदो आहे, पिक एंड ड्रॉप जो स्पेशल ॿार जे लाइ ॾाढो प्रॉब्लम हूंदो आहे। उहे ॿार जेके डिफरेंटली एबल हूंदा आहिनि पर थोरो डिफरेंट वे सां एबल हूंदा आहिनि। उनजे लाइ असांजी सोसाइटी में हिकिड़ो क्वेश्चन मार्क हूंदो आहे त हीअ छा करे सघंदा। सो हलो बिलाल जी ज़ुबानी ॿुधूं था त उहे ॿार कीअं पढ़ी सघनि था ऐं पंहिंजे मुस्तक़बिल खे कीअं बहितरीनु बणाए सघनि था। जी बिलाल। उहो त हीअं असां हिन प्रोग्राम में आया आहियूं, उन्हनि जे ज़रिए ई असां उन्हनि खे मैसेज था ॾेई सघूं बिल्कुलु त असां कीअं मानी पंहिंजी लाइफ गुज़ारियूं पिया ऐं असां पंहिंजी लाइफ खे कीअं इंजॉय पिया कयूं। हिन में को शक न आहे त डिसेबिलिटी आहे असांजी डिसेबिलिटी आहे, पर असां डिसेबिलिटी खे ज़ाहिर न आहिनि शमाए घर में वेठा हूंदा आहियूं, पर असांखे माशरे वारा ॾाढो मानी उहो कंदा आहिनि। जीअं क्वेश्चन मार्क खणी छॾिजे ईअं असांखे घर में हिकिड़े कमरे में विहाए छॾंदा आहिनि, पर इहो ग़लति आहे। पहिरियों मां बि ईअं ई हुयमि, मुंहिंजो अबु हूंदो हुओ मूंखे हेठि विहाए छॾे ॾींदो, पोइ पाणी क्रॉलिंग करे वेंदो हुयमि, वॉशरूम वेंदो हुयमि, वरी काॾे वञिणो हूंदो त होॾे वेंदो, घर में ई हूंदो हुयमि। पोइ वरी मूंखे मैसेज मिलियो असरलाल जी जेके वीडियोस ठाहींदा आहिनि, जीअं हिन प्रोग्राम में ईंदा आहिनि त उन्हनि जी तरह मूंखे मैसेज मिलियो। पोइ असां वियासीं असरलाल जा सॼी असां उन्हनि जी जेकी बि मतिलबु मालूमात हुई मां त पाण वटि हाली रखी आहे, जीअं कंहिंखे ॿुधाइण न। ऐं सर आहे न त मूंखे सेखारियो पंहिंजो सभु कुझु त मां हीअं कंदो हुयमि। पोइ वरी हाणे मां सर जीअं तव्हांजा जेके इंस्ट्रक्टर आहिनि जेके संभाले रहिया आहिनि हैंड इंडिपेंडेंट लिविंग सेंटर, उन्हनि पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे, उन्हनि तव्हां सां शेयर कयो त जॾहिं मां नंढड़ो हूंदो हुअमि त मां कीअं गुज़र सफ़र मुंहिंजो हूंदो हुयो ऐं पोइ मूं पंहिंजी लाइफ खे कीअं ईज़ी बणायो आहे। हाणे बिलाल ही तव्हां माइक अॻियां ट्रांसफ़र कयो, अॻियां ताईं पहुचायो। ज़रीना साहिबा असां सां मौजूदु आहिनि। जी ज़रीना साहिबा, असां अव्हां खां पुछणु चाहींदासीं त इन सेंटर ताईं कीअं रसाई को ॿार जेकॾहिं हिन वक़्तु ॿुधी रहियो आहे, कोई पेरेंट ॿुधी रहियो आहे त उहो कीअं पहुचे।
जी मां उन्हनि जे तव्हांजे चैनल जे थ्रू ऐं प्लेटफॉर्म जे थ्रू ऐं उन्हनि खे इहो ई मैसेज ॾींदमि त जेके डिसेबल हूंदा आहिनि न मेल फीमेल उन्हनि खे असांजो मुआशिरो ज़्यादातर एक्सेप्ट न कंदो आहे. अगरि एक्सेप्ट कंदो आहे न फिज़िकली कंदो आहे. अगरि असां ब्लाइंड आहियूं असांखे कोई रोड क्रॉस कराए छॾींदो या मां व्हीलचेयर यूज़र आहियां त मूंखे कोई व्हीलचेयर अगरि मां क्रॉस नथी करे सघां त मूंखे थोरी सपोर्ट कंदा, लेकिन हू असांखे मेंटली हू असांखे एक्सेप्ट न आहिनि कंदा, हू सिर्फ़ु असांखे फिज़िकली एक्सेप्ट कंदा आहिनि. ऐं इन जो आउं ख़ुदि बि शिकार रही आहियां. ऐं 2 साल ताईं ख़ुदि खे आइसोलेट कयो सिर्फ़ु मुआशिरे जी एक्सेप्ट न थियण जी वजह सां. ऐं मास्टर्स जी स्टूडेंट हुयसि, लेकिन हिन डिसेबिलिटी जी वजह सां मूंखे किथे जॉब न पई मिले. मूंखे मतिलबु मुंहिंजे आॾो बि उहो ई क्वेश्चन मार्क हुयो जेको ॿियनि ॿारनि जे आॾो आहे. लेकिन हाणे आउं हिकु सुठी ज़िंदगी गुज़ारियां पई ऐं मां सम्झां थी त जेकी हीअ ज़िंदगी आहे शायदि हीअ उन ज़िंदगी खां वधीक सुठी ज़िंदगी आहे. ऐं इन ई जे तरीक़े मां जेके बि डिसेबल ऐं जेके घरनि ताईं महदूद आहिनि ऐं उन्हनि खे चवां थी त तव्हां ॿाहिरि निकिरो, तव्हां असां सां राब्तो कयो, असांजे सेंटर हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर ते अचो. असां तव्हांखे सेखारींदासीं त हिकु कामयाबु ज़िंदगी व्हीलचेयर सां गॾु कीअं गुज़ारबी आहे, हिकु डिसेबिलिटी सां गॾु तव्हां कीअं शॉपिंग करे सघो था, तव्हां कीअं ज़िंदगी में स्टडी करे सघो था, कॉलेज वञी सघो था, यूनिवर्सिटी वञी सघो था, तव्हां कीअं पंहिंजा रोज़मर्रा जा जेके बि कम आहिनि उहे तव्हां पंहिंजी डिसेबिलिटी सां करे सघो था. जी ज़बरदस्त ज़रीना साहिबा बहितरीन. ज़रीना साहिबा जी जेका स्टोरी आहे उहा इंस्पिरेशनल स्टोरी आहे असांजी हिन सोसाइटी में. उहा छोकिरी जेका पंहिंजे पुरवकार नमूने सां यूनिवर्सिटी ताईं पहुती आहे. ज़िंदगी जो उहो फेज़ आयो आहे जिते उहा हिकु चेयर ताईं महदूद थी वई आहे, हिकु घर ताईं, हिकु कमरे ताईं, हिकु छित ताईं, हिकु बिस्तर ताईं महदूद थी वई आहे. ऐं हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर उनजी लाइफ खे कीअं ईज़ी बणायो आहे, एक्सेसिबल बणायो आहे, बहितरीनु बणायो आहे, कामयाबु बणायो आहे. सो ज़रीना साहिबा तव्हांजी स्टोरी यकीनन असांजी हिन मुआशिरे में मां इहो चई सघां थी त ज़रीना एज़ अ रोल मॉडल असांजे अॻियां आई आहे. ऐं ज़रीना जी स्टोरी यकीनन असां सभिनीनि जे लाइ इंस्पिरेशनल स्टोरी आहे, ख़ासि तौर ते उन्हनि नियाणियुनि जे लाइ, असांजे मुआशिरे में उन्हनि नौजवाननि जे लाइ जेके घर में मौजूदु आहिनि ऐं जेके सम्झनि पिया त असांजी ज़िंदगी हिन बिस्तर खां अॻियां कुझु बि न आहे. हसीना साहिबा असां अॻियां वधंदासीं ट्रांसमिशन जी तरफ़. असां वटि मौजूदु आहिनि वकास अली. वकास अली खां नातिया कलाम ॿुधियो वञे. नाज़रीन पहिरीं असां हिन तरफ़ वधूं था, तव्हां खां असां पहिरीं टैंक तयारु कराईंदासीं. जी असलम साहिबु मौजूदु आहिनि. असलम साहिब खां पहिरीं असां टैंक तयारु करायूं. मैंगो फ्लेवर तयारु कंदासीं असां. ओके जी. ही माशाल्लाह टैंक जो त हर मां ॿुधाईंदो आहियां त रोज़ानो ॿुधाईंदो आहियां. रोज़ाने जी माना ड्रिंक आहे पर इंसान खे तंदुरुस्त ठाहींदी आहे. जी. ऐं तव्हां ॿाहिरि किथे अगरि अफ़्तार पार्टी कयो था या किथे अगरि कुझु कयो था त हीअ उनजे लाइ बहितरीनु ड्रिंक आहे जो माना तव्हांखे सॼे ॾींहं जी जेका तव्हांजो शिदत जेका गर्मीअ जी आहे टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना. ओके जी ज़बरदस्त. टैंक हिन तरफ़ नाज़रीन तयारु थी चुको आहे. शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं. वापसि अची करे वकास अली खां असां नातिया कलाम ॿुधंदासीं. नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे. ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जी हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो. नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे. रंग ज़िंदगी जो टैंक जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे. अज़मत रमज़ान में क्विज़ जो साथ मौजूदु आहे ऐं वाइल्ड वेंचर जी भरपूर स्पॉन्सरशिप नाज़रीन मौजूदु आहे. अज़मत रमज़ान में वाइटल जो भरपूर साथ मौजूदु आहे. वाइटल पीओ ज़िंदगी जियो. फॉर्मी जो साथ नाज़रीन मौजूदु आहे. अज़मत रमज़ान में GFS बिल्डर्स जो भरपूर साथ नाज़रीन मौजूदु आहे. ऐं अज़मत रमज़ान सां भरपूर साथ निभाए रहिया आहिनि टपाल मेज़बान वारा. टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे काॾे न वञिजो. जल्दी सां वापसि अचूं था अज़मत रमज़ान में. अज़मत रमज़ान में आउं भली कार चवां थी. हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जा फ़ज़ाइल उन बाबति गुफ़्तगू कई वेंदी. ऐं अज़मत रमज़ान में भरपूर साथ नाज़रीन मौजूदु आहे. ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो. नाज़रीन नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे. अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे. टैंक बणाइण वारनि जो टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना. नाज़रीन क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे. हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु.
वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूद आहे। अज़मत रमज़ान में वाइटल जो भरपूर साथ नाज़रीन मौजूद आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो फॉर्मी जो साथ मौजूद आहे। GFS बिल्डर्स जो भरपूर साथ नाज़रीन मौजूद आहे। ऐं उन खां अलावा स्पॉन्सरशिप भरपूर मौजूद आहे। टपाल मेज़बान जी सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान नाज़रीन असां वटि मौजूद आहिनि वकास अली साहब खां असां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। जी बिस्मिल्लाह कयो अव्हां। बन के खैरुल वरा आ गए मुस्तफ़ा, बन के खैरुल वरा आ गए मुस्तफ़ा, हम गुनहगारों की बेहतरी के लिए बन के खैरुल वरा आ गए मुस्तफ़ा, हम गुनहगारों की बेहतरी के लिए। एक तरफ बख्शिशें एक तरफ जन्नतें, एक तरफ बख्शिशें एक तरफ जन्नतें, कैसे इनाम है उम्मती के लिए बन के खैरुल वरा। चाँद दो हो गया जब यूं उंगली उठी, सोए सूरज ने भी आँख थी खोल दी। चाँद दो हो गया जब यूं उंगली उठी, सोए सूरज ने भी आँख थी खोल दी। खोटी किस्मत मेरी वो जो कर दे खरी, हाँ खोटी किस्मत मेरी वो जो कर दे खरी। है क्या मुश्किल ये मेरे नबी के लिए, एक तरफ बख्शिशें एक तरफ जन्नतें, एक तरफ बख्शिशें एक तरफ जन्नतें, कैसे इनाम है उम्मती के लिए। वकास अली माशाअल्लाह। नाज़रीन असां ट्रांसमिशन जी तरफ़ अॻियां वधूं था। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब नंढिड़ो सवाल आहे हज़रत अली करमुल्लाह वजह जे फ़ज़ाइल मुबारक ते असां ॻाल्हाइणु चाहींदासीं। जी हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जन जी फ़ज़ीलत उम्मत मुस्लिमा जे लाइ इहा ई काफ़ी वाफ़ी ऐं शाफ़ी आहे त हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु उहा शख़्सियत आहिनि संदन जेका घर वारी अम्मा ख़ातून जन्नत और जन्नती जवाननि जी सरदार आहे ऐं जेके औलाद पाक हसनैन करीमैन जन्नती जवाननि जा सरदार आहिनि ऐं संदन सोहरो हुज़ूर सरवर दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी नबियनि जा सरदार आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजी ज़ुबान मुबारक मां इरशाद फ़रमायो, हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु खे मुख़ातब फ़रमायूं अंत मिन्नी बेमंज़िलत हारून औ कमा क़ाल, फ़रमायूं तूं मुंहिंजे नज़दीक ईअं आहीं जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां गॾु हज़रत हारून अलैहिस्सलाम हुया। यानी हज़रत हारून अलैहिस्सलाम हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां गॾु हुया, नबूवत ते फ़ाइज़ हुया, पर पाण फ़रमायूं अन ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बादी, बसि फ़र्क़ु एतिरो आहे मूंखां पोइ को नबी कोन्हे। वगरना हज़रत मौला मुश्किल कुशार रज़ी अल्लाह तआला अन्हु जन जी ज़ात मुबारक में नबूवत जूं आला सिफ़ात ऐं आला ख़ुसूसियात बदरजे अतम मौजूदु हुयूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो, हिकु मौक़े ते गदीर ख़ुम मुसलमान तमामु मौजूदु आहिनि, सहाबा किराम मौजूदु आहिनि। पाण हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जन जो हथ मुबारक वठी मथे कयाऊं ऐं फ़रमायाऊं मन कुन तो मौला हो फ़हाज़ा अलीयुन मौला हो, जंहिंजो मां वली यानी मां मददगार आहियां उन जो ही अली मददगार आहे। अगरि वली जी माना दोस्त वठूं त इन जो मतिलबु इहो थींदो जंहिंजो मां दोस्त आहियां उन जो ही अली दोस्त आहे। मतिलबु जेको सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दोस्त रखे थो, संदन सां मुहबत रखे थो, त उन जे लाइ शर्त इहा आहे त उहो मौला मुश्किल कुशा सां बि मुहबत करे
ऐं संदन हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हो जन जी मुहब्बत ईमान जी निशानी ऐं ईमान जी अलामत आहे। सहाबा किराम फरमाइनि था असां पंहिंजे दौर में अगरि मुसलमान ऐं मुनाफ़िक़ जे दरमियान फ़र्क़ु करणो हूंदो हो त उन जे साम्हूं हज़रत मौला मुश्किल कुशा जो ज़िक्र कंदा हुआसीं। अगरि उन ज़िक्र सां उन जो चहिरे ते मुस्कुराहट अची वञे, ख़ुशी जा आसार नमूदार थियनि, सम्झी वेंदासीं त हीउ मोमिन आहे। ऐं अगरि कंहिंजे चहिरे ते नफ़रत जा आसार नमूदार थींदा हुआ, असां सम्झी वेंदासीं त हिन जे दिलि में ईमान जी दौलत कोन्हे, हीउ शख़्स मुनाफ़िक़ आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ईमान ऐं कुफ़र जे विच में हिकिड़ी अहम निशानी ऐं अलामत आहिनि। हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु इल्म जो दरवाज़ो आहिनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा, मां इल्म जो शहर आहियां, अली उन जो दरवाज़ो आहे। अगरि इल्म जी मारिफत ऐं विलायत जी ख़ैरात कंहिंखे मिली सघे थी त मौला मुश्किल कुशा अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी दहलीज़ ते जेसी ताईं पंहिंजी पेशानी न रखंदो तेसी ताईं उनखे इल्म ऐं विलायत जी ख़ैरात नथी मिली सघे। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। ख़ूबसूरत ख़ूबसूरत अव्हां जो बयान असांजे तमामु नाज़रीन ताईं लाइव पहुतो आहे। नफ़्स रसूल जो ख़िताब हज़रत अली करमुल्लाह वजह जिन खे मिलियो ऐं हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी मुबारक ज़िंदगी खां वठी संदन शहादत ताईं हर मुसलमान आलम इंसानियत लाइ बहितरीन दर्स आहे, जिन जे ज़रिए असां बहितरीन तरीक़े सां दीन इस्लाम जे दायरे में बहितरीन ज़िंदगी घारे सघूं था। अल्लामा साहब आऊं शुक्रगुज़ार आहियां अव्हां जी, अव्हां आयो असांजी अॼु जी ट्रांसमिशन खे तव्हां तमामु ख़ूबसूरत बणायो ऐं अव्हां जो बयान तमामु तरीक़े सां असांजे नाज़रीन ताईं पहुतो। असलम साहब असां सां गॾु मौजूदु रहिया। असलम साहब तव्हां खां असां पहिरीं चांहि तयारु कराईंदासीं। जी बिस्मिल्लाह, तव्हां चांहि तयारु कयो। सिंध जी नंबर 1 चांहि जी, सिर्फ़ु टपाल मेज़बान सो इहा तयारु कंदासीं असां अॼु। त जो चवंदा आहिनि त रोज़ खोलण में या रोज़ रखण में त चांहि जी त ज़रूरत माना पवंदी आहे। बिल्कुलु। ऐं ख़ासि तौर ते महिमान जॾहिं ईंदा आहिनि त असां वटि हीउ राज़ आहे, असां सिंधी मेज़बानी जो राज़, टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि आहे, जो असां महिमाननि खे बि इहा ई पसंदि आहे ऐं असांजे घरनि में बि इहा ई पसंदि ईंदी आहे। बिल्कुलु। सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान। ज़बरदस्त। ऐं स्ट्रॉन्ग कप तव्हां चांहि जो जॾहिं रेडी कंदा आहियो त यकीनन असां इफ़्तारी खां पोइ असांखे फील थींदो आहे त असां हाणे एनर्जेटिक थी विया आहियूं। ज़बरदस्ती तव्हां चांहि तयारु कयो ऐं हिन तरफ़ असां वटि जेके महिमान असांजी अॼु जी ट्रांसमिशन में नाज़रीन असां सां जिन साथ निभायो आहे उन्हनि में अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब मौजूदु रहिया। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब तव्हां क्वेस्ट जा महिमान बणिजा। मुंहिंजी समूरी टीम बि थैंकफुल आहे, तव्हां रोज़ जी बुनियाद ते असां सां साथ निभाईंदा आहियो। ऐं असांजी ट्रांसमिशन में फ़क़ीर अमीर अली कासमी साहब मौजूदु रहिया, तव्हांजी शुक्रगुज़ार आहियूं असां। ऐं हीअ नेल्सन पैंट्स जो गिफ्ट बॉक्स आहे इहो तव्हां सां गॾु वेंदो। उनखां अलावा नाज़रीन असां सां गॾु मौजूदु रहिया आहिनि अॼु ट्रांसमिशन में वकास अली ऐं अव्हांजी शुक्रगुज़ार आहियां, तव्हां टाइम ॾिनो आहे। ऐं हीअ GFS बिल्डर्स जो गिफ्ट बॉक्स आहे इहो असां गॾु वेंदो। क़ासिम बिलाल नाज़रीन असां सां गॾु मौजूदु रहियो ऐं नंढड़ो प्यारो बिलाल ही GFS बिल्डर्स जो गिफ्ट बॉक्स आहे जेको अव्हां सां गॾु वेंदो। थैंक यू बिलाल, तव्हां आयो। यस, थैंक्स टू यू, तव्हां आयो, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे, तव्हां असांजी ट्रांसमिशन खे एॾो सुठो एॾो ख़ूबसूरत बणायो आहे अॼु। ऐं ज़रीना साहिबा नाज़रीन असांजी ट्रांसमिशन में अॼु मौजूदु रहियूं। ज़रीना साहिबा आई एम मच थैंकफुल टू यू, तव्हां आयो, तव्हां टाइम असांखे ॾिनो आहे। ऐं हीअ नेल्सन पैंट्स जो जेको गिफ्ट बॉक्स आहे इहो तव्हां सां गॾु वेंदो। नाज़रीन मूंखे मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त। हिन तरफ़ चांहि बि तयारु थी चुकी आहे ऐं इंशाअल्लाह वरी ईंदड़ ट्रांसमिशन में सुभाणे अव्हां सां गॾु भरपूर साथ मौजूदु हूंदो। अॼु जी ट्रांसमिशन में भरपूर साथ जंहिं असां सां निभायो आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो नाज़रीन, हमेशह खां नालो आहे हिकु भरोसे जो ऐं पंहिंजाइप जो ज़ाइको झलके थो BBS डस्ट में। नाज़रीन भरपूर सहकार अज़मत रमज़ान सां मौजूदु रहियो आहे अॼु जी ट्रांसमिशन में नेल्सन पैंट्स जो रंग ज़िंदगी। नेल्सन पैंट जी फ्री कलर एडवाइज़री सर्विस बि इस्तेमालु करे सघो था, जंहिंजे ज़रिए तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां राब्ते में नाज़रीन अची सघो था। ऐं 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे नेल्सन पैंट्स, जंहिंसां तव्हां घटि
पैंट जी मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो। नाज़रीन, भरपूर साथ असां सां निभायो आहे टैंग बणाइण वारनि। टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। वाइटामिन सी मौजूदु आहे टैंग में, वाइटामिन डी मौजूदु आहे, ज़िंक सां भरपूर आहे हीअ ड्रिंक, जंहिंसां इम्यूनिटी सिस्टम सुठो थिए थो। रिफ्रेशिंग ड्रिंक आहे, रिफ्रेशिंग रमज़ान चयो वञे थो। नाज़रीन, भरपूर साथ निभायो आहे अज़मत रमज़ान में कुछ हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु रहियो अॼु जी ट्रांसमिशन में। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी हिकु नई दुनिया। नाज़रीन, भरपूर साथ रहियो आहे अॼु जी ट्रांसमिशन में वाइटल जो। वाइटल पियो ज़िंदगी जियो। फॉर्मी जी भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु रही आहे। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मुंहिंजे लाइ बहितरीनु। फॉर्मी जो स्लोगन नाज़रीन डिफरेंट प्रोडक्ट्स ईंदियूं आहिनि, बहितरीनु प्रोडक्ट्स ईंदियूं आहिनि, तव्हां इज़ीली कंहिं बि शॉप तां वठी सघो था। GFS बिल्डर्स जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु रहियो आहे पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीनु चूंड ऐं अज़मत रमज़ान में भरपूर साथ निभायो आहे अॼु जी हिन ट्रांसमिशन में। सिंध जी नंबर 1 आहे टपाल मेज़बान। नाज़रीन, वेंदे वेंदे यकीनन अव्हांखे दुआ जी बि इल्तिजा हूंदी आहे। हींअर इफ़्तारी जो वक़्तु हूंदो आहे, अव्हां सभु घर भाती दस्तरख़्वान ते मौजूदु हूंदा आहियो ऐं रोज़े खोलण खां अॻु में यकीनन असां रब पाक जे दरबार में दुआ जा हथ खणंदा आहियूं। मूंखे ज़रूरु पंहिंजी दुआउनि में यादि कजो, मुंहिंजी समूरी टीम खे यादि कजो। वेंदे वेंदे अव्हां जे लाइ नातिया कलाम तोहफ़े तौरु आऊं छॾींदी वेंदसि ऐं ख़ूबसूरत आगाज़ अव्हां ताईं आऊं पहुचाईंदी वेंदसि फ़क़ीर अमीर अली कासमी साहिब जिन जो। जी तव्हां बिस्मिल्लाह कयो। मदीने जा साईं छपर छाव तूं आ, मदीने जा साईं छपर छाव तूं आ। किनन को झिड़न ते, किनन को झिड़न ते ककर छाव तूं वा। मदीने जा साईं छपर छाव तूं आ। खुटल हूंदा जेके अमलन में काफ़ी क़यामत में थींदे उन्हनि जो तूं शाफ़ी। है खुटल जेके हूंदा अमलन में काफ़ी क़यामत में थींदे उन्हनि जो तूं शाफ़ी। असां आसियन ले आख़िर छाव तूं वा। मदीने जा साईं छपर छाव तूं वा। मदीने जा साईं छपर छाव तूं आ। है सवाबल जो कौन है ज़ख़ीरो असांजो फ़क़ति आसरो असांखे अव्हांजो। सवाबन जो कौन है ज़ख़ीरो असांजो फ़क़ति आसरो असांखे अव्हांजो। बुरनि लाइ बेशक बहितर छाव तूं वा। मदीने जा साईं छपर छाव तूं आ। मदीने जा साईं छपर छाव तूं आ। सदा आजिज़ी आ तुंहिंजे दर ते दिलबर साईं पंहिंजे आजिज़ जो रखजां भरम भर। सदा आजिज़ी आ तुंहिंजे दर ते दिलबर साईं पंहिंजे आजिज़ जो रखजां भरम भर। मिठा मंझ कबर ऐं हशर छाव तूं वा। मदीने जा साईं छपर छाव तूं आ। किनन को झिड़न ले, किनन को झिड़न ते ककर छाव तूं आ। मदीने जा साईं छपर छाव तूं आ।